जी नाज़रीन असां मौजूदु आहियूं हींअर सिंधू दरिया कचे जे भरिसां मंझि भरिसां तगर ते जेको मुख़्तलिफ़ जो कचे में अंदरि क़ाइमु जेके ॻोठ आहिनि सवें ॻोठनि खे मिलाईंदड़ जेको मेन रस्तो आहे हू जेको आहे सो टुटी पियो आहे ऐं पाणीअ जे दबाव सबबि हू मुकमल तौर जेको आहे सो रस्तो टुटी पियो आहे ऐं कचे जो जेको अंदरि जेके रहवासी अंदरि जेके फाथा पिया आहिनि हू पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे सो निकिरण में मसरूफ़ आहिनि जॾहिं त हितां कचे जा रहवासी जेके आहिनि हिन रस्ते ताईं गाॾियुनि जे ज़रिए ट्रैक्टर ट्रैलियुनि जे रक्षनि जे ज़रिए हिते ईंदा हुआ ऐं हितां जेको आहे सो इहो क्रॉस करे ऐं पके जे तरफ़ लॾ पलाण करण ते करनि पिया पर हीउ रस्तो टुटण जे करे इंतिहाई सख़्तु परेशान आहिनि जॾहिं त जेको आहे सो इंतिज़ामिया जेकी आहे उहा ग़ाइबु आहे ऐं DC जी तरफ़ां का बि टीम मुक़ररु थियल न आहे जॾहिं त मलेरिया ऐं मुख़्तलिफ़ बीमारियूं जेको आहे सो हुननि जनम वरितो आहे ऐं हितां जा रहवासी इंतिहाई सख़्तु परेशान थी विया आहिनि जॾहिं त 144 कलम लागू हुजण बावजूदि इंतिज़ामिया पुलिस इंतिज़ामिया हिननि खे कढण लाइ तयारु न आहे ऐं रहवासी जेके आहिनि केॾीमहिल को बि हादसो थी सघे थो जॾहिं त हितां जा रहवासी सख़्तु इंतिहाई परेशान आहिनि पर को बि हिननि खे जेको आहे सो रिलीफ न कैंप क़ाइमु थियल आहे न ई को हिते जेको आहे सो बंधनि ते के माण्हू मुक़ररु थियल आहिनि जेको रहवासियुनि खे जेको आहे सो पके तरफ़ मुंतक़िल कनि जॾहिं त मुख़्तलिफ़ बीमारियुनि में रहवासी वठिजी विया आहिनि पर सिहत खातो पिणु जेको आहे सो हितां घुमाए ऐं रहवासी मदद जे लाइ पुकारनि पिया असां पंहिंजे कोशिशि जे डिजिटल जे नाज़रीन खे ॿुधायूं पिया त हिते इंतिहाई सूरत हाल जेकी आहे कचे में इंतिहाई ख़राबु थींदी पई वञे ऐं रहवासी जेके आहिनि पंहिंजी मदद पाण तहत ॿेड़ियुनि वारनि त डबल किराया करे छॾनि किराया भरे ऐं ॿाहिरि निकिरण ते मजबूर आहिनि जी।